सकरन रिपोर्ट काजी अली रजा सनाई गवर्नमेंट गर्ल्स डिग्री कॉलेज शहीद बेनज़ीराबाद में प्रिंसिपल प्रोफेसर लाला रुख बलोच पारां थैलेसीमिया जे ॿारनि लाइ ब्लड डोनेशन कैंप जो एहतमाम कियो वियो, जंहिंमें कॉलेज जे शागिर्दनि ऐं प्रोफेसर्स पारां रत अतियो कयो वियो। उन मौक़े ते प्रोफेसर लाला रुख बलोच ॻाल्हाईंदे चयो त इंसानियत जे नाते अॼु ब्लड डोनेशन कैंप क़ाइमु कई आहे। मां जॾहिं थैलेसीमिया केयर सेंटर वई हुयसि त थैलेसीमिया जे ॿारनि खे ॾिसी दिलि में ख़्यालु पैदा थियो त हिननि जी ज़िंदगीअ जो दारोमदार रत ते आहे, छो न असीं बि उन कार ख़ैर में हिसो ॻंढियूं। इहो सोचे अॼु कैंप क़ाइमु कई आहे। हिन उहो बि चयो त थैलेसीमिया सेंटर जो इंतज़ाम ॾिसी हैरानगी थी त डॉक्टर मोहम्मद सादिक साल ऐं संदसि टीम खैरुल लहणी जेकी इदारे खे हलाए रहिया आहिनि। उन मौक़े ते थैलेसीमिया पेशेंट्स वेलफेयर सोसाइटीअ जे जॉइंट सेक्रेटरी गुलाम नबी चन्ना ऐं थैलेसीमिया कोऑर्डिनेटर आगा राशिद प्रोफेसर लाला रुख बलोच जो शुक्रियो अदा कंदे चयो त असीं थोराइता आहियूं प्रिंसिपल लाला रुख बलोच जा, जंहिं पंहिंजे कॉलेज में कैंप जा इंतज़ाम करे ॾिना। फरीदाबाद काशिद जे ॻोठ कोड़ो खान चौंडियो में चोरनि जे भाॻियनि ते फायरिंग जवाबदारनि पारां धक खणी हिकु ढोर मारे विया। 3 ढोरनि खे कुहाड़ियुनि जा वार करे सख़्त ज़ख़्मी करे फिटो करे फरार। माॾो थाणे एनसी दाख़िल जवाबदार गिरफ़्तार थी न सघिया। तफ़सील मूजिबि काशिद जे ॻोठ कोड़ो खान चौंडियो में राति देर सां ॻोठाणे मोहम्मद हसन चौंडियो जे घर मां चौपाई माल चादर 4 ढोर चोरी करे वञी रहिया हुया त भाॻिया जागी पिया। जवाबदार फायरिंग करे ॾिनी, जंहिंमें हिकु ढोर फायरिंग में मरी वियो, जॾहिं त 3 ढोरनि खे कुहाड़ियुनि जा वार करे फरार थी विया। जॾहिं त ॻोठाणे मोहम्मद हसन चांडियो पुट मोहम्मद परियल चांडियो दाईंदे छो त जवाबदार एजाज़ ऐं ॿिया 4 ॼणा हुया, जिन्हनि जे चौपाई माल काए फायरिंग करे हिकु ढोर मारे विधो ऐं 3 ढोर ज़ख़्मी करे विधा आहिनि। जवाबदार वॾो ज़ुल्म कयो आहे। हिन चयो त असां माॾो थाणे ते रिपोर्ट दाख़िल कराई आहे। केस दाख़िल करे जवाबदारनि खे फुल फोर गिरफ़्तार करे इंसाफ़ कयो वञे। माॾो थाणे जे SHO सिकंदर अली काके पोडो राब्तो कंदे ॿुधायो आहे त असां वटि फरियादी नाहे पहुतो ईंदो त जांच करे केस दाख़िल कयो वेंदो। होॾां मीडिया में ख़बरूं हलण खां पोइ SSP दादू शबीर सेठार नोटिस वरितो। ब्यूरो चीफ ज़िला दादू साहब खान हालो जी रिपोर्ट मुताबिक़ मेयर SUP अॻवान सिकंदर अली सोडर हबीब हुज़ूरी हाजी खान मारफाणी सेठ अमजद तुनियो ऐं ॿियनि जी अॻवानी में हेठि नकली ज़रिए ॿिज ऐं ज़रिए भाण ब्लैक ते विकिरो करण ख़िलाफ़ SP ऑफिस बाईपास खां घंटा घर चौक ताईं रैली कढी वई। SUP अॻवाननि तरफ़ां भाण ब्लैक ते विकिरो करण ख़िलाफ़ निकितल एहतजाजी रैली बाईपास खां शहर जे मुख़्तलिफ़ रोडनि खां थींदी थाणे वारे रोड खां मेन रोड सां घंटा घर चौक खां संदसि प्रेस क्लब में अॻियां पहुची एहतजाज रिकॉर्ड करायो। SUP अॻवाननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त ज़राअत असांजे मुल्क जी रीढ़ जी हॾी जी हैसियत रखे थी, जंहिंखे हथु वठी तबाह कयो पियो वञे। ज़रिए डीलर माफ़िया आबादगारनि ऐं हारियुनि खे नकली ॿिज विकिरो करण सां गॾोगॾु ब्लैक ते महांगो भाण विकिरो करे रहिया आहिनि, जे सबबु हारी ऐं आबादगार ॾींहों ॾींहुं कर्ज़ी थी रहियो आहे ऐं आबादगारनि जो माशी तौरु क़त्ल थी रहियो आहे, जंहिं सबबु सिंध जी ज़राअत ख़तमु थी रही आहे। उन लाइ इंतिज़ामिया जे ख़ामोशी अख़्तियार करण मां ज़ाहिर थिए थो त कामोरा शाही इंतिज़ामिया बि उन अमल में शामिल आहिनि। SUP सिंध अंदरि हमेशह हारियुनि ऐं आबादगारनि जे हक़नि लाइ जिदोजहद कई आहे ऐं हीअ जिदोजहद तेसीं ताईं जारी रहंदी जेसीं ताईं भाण डीलर माफ़िया ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई करे उन्हनि खे सरकारी रेट ते भाण विकिरो करण जो पाबंद नथो बनायो वञे। फरीदाबाद रिपोर्टर अली हसन चांडियो महाबोध बाद समाजी डोनर तंजीम इस्लामिक रिलीफ पाकिस्तान जी कम्युनिटी डेवलपमेंट ऑफिसर तारिक आराई वसीम हैदर अबड़ो इश्तियाक अहमद चन्ना डॉक्टर अरसलान ऐं ॿियनि फरीदाबाद हाई स्कूल ग्राउंड में मुख़्तलिफ़ ॻोठनि अली बख्श तीमणो वली मोहम्मद रिंद खान मोहम्मद रिंद मथें अख कढाई भंबा डेरा ऐं शुएब कॉलोनी जे रहवासियुनि गरीब मिसकिन माण्हुनि में बकरियूं तक़सीम कयूं वयूं। उन मौक़े ते समाजी डोनर तंजीम इस्लामिक रिलीफ पाकिस्तान जी कम्युनिटी डेवलपमेंट ऑफिसर तारिक आराई वसीम हैदर अबड़ो चयो त असां महाबोध खां वठी ॿोॾ मुतासिरीन जी ग़रीब मिसकिन बेसहारा माण्हुनि खे बकरियूं मेहूं ॾेई रहिया आहियूं, जीअं ॿोॾ मुतासिरीन पंहिंजे पेरनि ते बीह सघनि। हिननि चयो त असां कंहिंजी बि सिफ़ारिश ते कमु न आहियूं कंदा, पर इंसानी नाते इंसान ज़ात जी ख़िदमत करियूं था। हिननि चयो त असां ॻोठड़नि खे घरनि जी बहालीअ जो कमु तेज़ी सां जारी आहे। जॾहिं त उन मौक़े ते तारिक रिंद गुलाम नबी तीमणो बहादुर तीमणो अहमद अली चंडियो इसहाक रिंद अब्दुल हफ़ीज़ बिरोई बशीर अहमद डेरो ऐं अली हसन डेरो डॉक्टर अमीर अली डेरो ऐं ॿिया साणनि मौजूदु हुया। ब्यूरो चीफ ज़िला दादू साहब खान हालो जी रिपोर्ट मुताबिक़ मेयर यूसी अली दाई जे रहवासी पोरियत अब्दुल सत्तार सो सिंध प्रेस क्लब में पहुची प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त असांजो ॿोॾ में ॻोठ ॿुॾी वियो हो ऐं घर ॾही विया हुया, जंहिंखां पोइ असांजे ॻोठ जी सर्वे थी हुई। असांखे चयो वियो त बैंक में अकाउंट खोलारायो ऐं मूं अकाउंट बि खोलारायो आहे, पर हिन वक़्त ताईं असांजे अकाउंट में पैसा न आहिनि आया। थधि सबबु मौसम बचण ऐं असां बीमार थी पिया आहियूं। घर खां ॿिए घर टेड में ॿिए यारो मददगार वेठा आहियूं। असां निगरान हुकूमत में वेठल इंसान दोस्त ऑफिसरनि खे अपील कयूं था त असां ग़रीबनि मिसकिननि बेघरनि ॿोॾ मुतासिरनि जी मालिकी कई वञे, असांजे अकाउंट में जल्द रक़म मोकिली वञे त जीअं असां मौसम बचड़नि लाइ घर ठाराए उन्हनि खे थधि खां बचायूं। बीमारी ऐं गुरबत सबबु हिन वक़्त बि परेशान आहियूं।
मटियारी रिपोर्ट अजीज गुल खैबर मटियारी दारुल उलूम जामिया गौसिया तायरिया में मरकजी जमात सूबा सिंध जो सूबाई इंतखाबी इजलास थी गुलजोत जंजी सदरत दारुल उलूम जामिया गौसिया जी सरपरस्त आला हाफिज बिशारत अहमद मेमन उन मौके ते मुफ्ती मोहम्मद जान नईमी पीर सैयद ज़मीर हुसैन जिलानी मुफ्ती मोहम्मद मजददी मुफ्ती ज़ुबैर हज़ारवी मोहम्मद आलम नईमी पीर अब्दुल्ला सैयद ज़ियाउल्लाह शाह जिलानी पीर फ़कीर वली मोहम्मद नोहे बोडो पीर निसार जान सरांदी मियाँ सफदर सरवरदी अल्लामा लुत्फ़ुल्लाह कादरी मुफ्ती मोहम्मद सिद्दीक़ ऐं सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि जे आलमनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते अहले सुन्नत जमात मरकज़ी सूबा सिंध सदर मुफ्ती मोहम्मद जान नईमी सैयद ज़मीर हुसैन शाह खे सिंध जो जनरल सेक्रेटरी मुक़ररु करे छॾियो। उन मौक़े ते मरकज़ी अहले सुन्नत जमात बलोचिस्तान जे मुफ्ती महमूद उस्मानीअ चयो त बलोचिस्तान में पाक फ़ौज शहीद जवान जे कातिलनि खे जल्द गिरफ़्तार कियो वेंदो। अमरीका ऐं इसराइल जी का बि शइ न ख़रीद करियो ऐं न ई वरी विकिरो करियो। आख़िर में दारुल उलूम जामिया गौसिया ताहिरिया मटियारी जे तरफ़ां लंगर भी तक़सीम कियो वियो। खानपुर मेयर सीप को घोटकी जी खुलियल कचहरी शिकायत जा अंबार। खानपुर मेयर सीप को घोटकी चीफ एक्सकेटो सईद अहमद दावश जी हिदायत ते आदलपुर में खुलियल कचहरी वाधू बिल ऐं बिजली लोड शेडिंग ख़िलाफ़ शहरियुनि शिकायत जा अंबार लॻाए छॾिया। एक्सीन घोटकी मियां निज़ाम पीरज़ादो आरो एहतशाम शाह SDO घोटकी उमेर इकबाल सियाल SDO खानगढ़ ताबिश शरीफ DCM घोटकी जावेद अब्बासी ऐं ॿियनि शिरकत कई। घोटकी 300 ॻोठाणनि जी बिजली काटा कई ऐं 2000 गैर क़ानूनी कनेक्शन कटिया विया आहिनि। एक्सीन घोटकी डिसंबर महीने में 4 करोड़ रहतूं अदा कयूं वयूं। 109 माण्हुनि ख़िलाफ़ FIR दाख़िल करायूं वयूं। एक्सीन मियां निज़ामुद्दीन पीरज़ादो सीपको वारे सवें ॻोठनि जी बिजली रहतूं ॼाणाए बिना जवाज़ जी बिजली काटे छॾियूं आहिनि। सार्फ़िन जूंदा हूं। संजोरो रिपोर्टर हैदर बख्श जंग संजोरो शहर जो मशहूर मारूफ़ कारोबारी ऐं समाजी शख्सियत में बिस्मिल्लाह क्लॉथ हाउस जो मालिक जेको नंढनि वॾनि सां सदाई मुस्कुराए मिलंदड़ प्यारा माण्हू फ़कीर अली ग़ुलाम ख़ास के लिए फ़कीर साजिद अली ख़ास के लिए सां संदसि बिस्मिल्लाह क्लॉथ ते मुलाक़ात थी जंहिंमें UC जमड़ाऊ फ़कीर हैदर बख्श चंग मोहम्मद इब्राहिम चंग सां हाल अहवाल बाद में कारोबारी मुतलिक़ संदन जो चवणु हो त असां मार्केट में सभ खां घटि रेट रखियो आहे ऐं जेकॾहिं को सफ़ा ग़रीब मिसकिन अचे थो त उनखे ख़रीद खां बि घटि रेट ॾींदा आहियूं ऐं अल्लाह पाक असांखे सभु कुझु ॾिनो आहे। केतिरनि बेवाउनि ग़रीब मिसकिननि जी नियाणियुनि जे इलाज में संदन भरपूर मदद कंदा आहियूं। संदन नेकीअ जो कमु करण ते असांखे कंहिंसां ज़िक्र करणु मुनासिब न सम्झंदा। उन्हनि जूं अहिड़ियूं ॻाल्हियूं ॿुधी असां पंहिंजे हिसाब सां फेसबुक ते रखियूं था त मार्केट में तमामु मुनासिब रेट ते हासिल करियो न त नवां डिज़ाइन लेडीज़ ऐं जेंट्स कपिड़नि मां फ़ाइदो वठो। पंहिंजे शहर संजोरो ऐं पंहिंजे शहर जो नालो रोशन कयो। प्रोपोराइटर फ़कीर अली ग़ुलाम ख़ास के लिए फ़कीर साजिद अली ख़ास के लिए। रिपोर्ट रियाज़ अली मीरानी शिकारपुर जी जेल चौरंगी सिटी पॉइंट वटि आमो साम्हूं कोस्टर ऐं वैन में ख़ौफ़नाक टक्कर लॻण जे नतीजे में 22 माण्हू ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि में शिकारपुर ऐं ॿियनि इलाक़नि जा मुसाफ़िर शामिल आहिनि। जंहिं ज़ख़्मी अब्दुल्ला मिर्ज़ा निमिरता लाल चंद हारूना ज़मीरा ऐं ॿिया शामिल आहिनि जिन खे फ़ौरी तौर ते सिविल अस्पताल शिकारपुर पहुचायो वियो जॾहिं त MS डॉक्टर नसरुल्लाह सूमरो डॉक्टर नादिर पंवर जिन फ़ौरन एमरजेंसी में पहुची करे ज़ख़्मियुनि जो जाइज़ो वरितो ऐं सुठे नमूने ज़ख़्मियुनि जे इलाज लाइ अमले खे हिदायतूं ॾिनियूं। ब्यूरो चीफ ज़िला दादू साहब खान हालो जी रिपोर्ट मुताबिक़ मेड़ नामयारे तालीमी मार एडवोकेट आखवंद अब्दुल्ला लाखेर ऐं VIP हाई स्कूल मेहड़ पारां शागिर्दनि खे पाण मुरादो परखण वारी टेस्ट क्लास 3 क्लास खां 8 जे शागिर्दनि खां वरिती वई। मेहड़ VIP स्कूल जे शागिर्दनि जी परख करण वारी टेस्ट में नामयारे समाज सुधारक डॉक्टर मोहम्मद ख़ान शेख अगुणो DAO नज़ीर अहमद चांडियो प्रोफेसर ग़ुलाम हैदर सूमरो असिस्टेंट प्रोफेसर रशीद अहमद महसर असिस्टेंट प्रोफेसर यावर सूमरो उस्तादन गदा हुसैन चांडियो रवि कुमार नामयारो शहर इम्तियाज़ आदिल सूमरो असद अख्तर सोहल ऐं ॿियनि शिरकत करे टेस्ट जी निगरानी कई। उन मौक़े ते उस्तादनि जो चवणु हुयो त सिंध में चटाभेटी वारे इम्तिहान में शरीक थियण लाइ हिन क़िस्म जी टेस्ट बहितर साबित थींदी। अॻुवाट तयारी ऐं पाण परखण सबबि शागिर्दनि जे ज़हनी सलाहियतनि ऐं एतमाद में इज़ाफ़ो थींदो ऐं मेरिट वारो अमल में शागिर्दनि जी कारकर्दगी बहितर थींदी। शागिर्दनि जी ज़हनी सलाहियतनि लाइ मुनक़द कयल सेल्फ असेसमेंट टेस्ट में VIP स्कूल गुलशन मदीना सैयद अली असगर शाह स्कूल समेत केतिरनि स्कूलनि जे शागिर्दनि शिरकत कई। उन मौक़े ते टेस्ट मुनक़द कराईंदड़ नामयारे तालीमी माहिर एडवोकेट आखवंद अब्दुल्ला लाखेर ॿुधायो त हर साल टेस्ट कराईंदा आहियूं। पहिरें मरहले में 3 खां 8 क्लास ताईं शागिर्दनि लाइ टेस्ट कराई आहे। IBA तर्ज़ ते टेस्ट कराए शागिर्दनि खे अॻुवाट तयारु करे रहिया आहियूं त जीअं इहे चटाभेटी वारे इम्तिहान लाइ तयारु थी सघनि।
खिपरो रिपोर्ट गुल मोहम्मद शरही आहे। खिपरो सिविल अस्पताल जो मां करप्ट MS डॉक्टर सलीम भट्टी जेको कई महीननि खां खिपरो सिविल अस्पताल ते क़ाबिज़ आहे। MS डॉक्टर सलीम भट्टी सिविल अस्पताल जो सालाना करोड़ रुपयनि जी बजट खज़ाना ऑफिस खां पास कराए सिर्फ़ कागज़ी कार्रवाई ताईं महदूद करे करोड़े रुपयनि जो मालिक बणिजी वियो। ग़रीब मरीज़ सख़्त परेशान ज़रियनि मूजिबि करोड़े रुपयनि जी बजट हुजण बावजूद मरीज़नि खे हिकु गोरे बि नथी ॾिनी वञे। सिविल अस्पताल जे MS डॉक्टर सलीम भट्टी कुझु करप्ट ऑफिसरनि सां मिली भगत कई सालनि खां करोड़े रुपयनि जी बजट हड़प करणु लॻो आहे। शहरी पारां निगरान हुकूमत ऐं सेक्रेटरी हेल्थ खां मुतालबो कंदे चयो आहे त अहिड़े नाअहल करप्ट ऐं करप्शन कंदड़ MS डॉक्टर सलीम भट्टी खे फ़ौरन हटायो वञे, ॿियो कोई ईमानदार MS मुक़ररु कयो वञे। मीरपुर ख़ास शहर 2 नंबर विस्की जो विकिरो सरेआम जारी। इस्लामी रियासत पाकिस्तान जे शहर मीरपुर ख़ास में सरेआम वॾे पैमाने मुसलमाननि में शराब जो विकिरो जारी आहे। मीरपुर ख़ास जे शहरनि जे मरकज़ी चांदन चौक जे भरिसां वॾी मुस्लिम आबादी वारे इलाइक़े आहे। नाले प्रकाश जे शराब जी गुथे ते नंढी उमिरि जा नौजवान मुसलमान छोकरनि में शराब सरेआम विकिरो थियणु लॻो। उन खां पोइ गुथे जे पासे खां हिकु मस्जिद आहे। मीरपुर ख़ास ज़िले जे गुथनि ते शराब आम विकिरो हुजण सबबि नौजवान शराब वापराइण जा आदी थी विया। उन खां अलावा तक़रीबन 2 सालनि खां साफ़ी निशानगी कंदा अचनि, लेकिन इंतज़ामिया अघोर जी निंड सुतल आहे। जॾहिं त एक्साइज़ पुलिस ऐं हद पुलिस अख बूट छॾी नौजवाननि जे वालिदैन सुञाण वेंदड़ शहरनि ऐं मज़हबी अॻवाननि सख़्त परेशान बणियल आहिनि। जॾहिं त मीरपुर ख़ास ज़िले जे वॾे मुस्लिम आबाद वारनि इलाइक़नि में हलंदड़ शराब जा गुथा मुस्लिम आबाद खां ॿाहिरि कढिया वञनि। कमिश्नर, डिप्टी कमिश्नर मीरपुर ख़ास, DIG ऐं SSP मीरपुर ख़ास ऐं एक्साइज़ पुलिस जे आला अमलदारनि खां शहरनि जी अपील नौजवान नस्ल तबाह थिए पई। एवान सावत सूमार समय जो ठुल रिपोर्ट फेयर सुमरो जबीतुल उलमा इस्लाम ज़िले जे कंबा जे अमीर डॉक्टर AG अंसारी इजलास के पंहिंजी ऑफिस में साफ़िन सां ॻाल्हाईंदे चयो आहे त इलेक्शन शेड्यूल खां पोइ दहशतगर्दी वारनि इलाइक़नि में आज़ादी सां मुहिम हलाइण अमन अमान ऐं शफ़ाफ़ियत खे यकीनी बणायो वञे। हिन चयो त पूरे ज़िले जी हर तक ते इलेक्शन में हिसे वठण जो फ़ैसिलो कयो आहे। वधीक चयो त JUI अवामी राब्ता मुहिम शुरू करे रही आहे ऐं पूरे ज़िले जी UC समेत हर वार्ड ते इलेक्शन में भरपूर हिसो वठण लाइ हर पोलिंग सतह ते उहिदेदार चूंडिया वेंदा। हिन चयो ज़िले में JUI जा उम्मीदवार कामयाबी माणे अवाम जी बुनियादी मसला हल कंदा। मीरपुर ख़ास पीर हसन अली शाहजीलानी सियाल कॉलोनी मीरपुर ख़ास जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जो दौरो कयो। पीर हसन शाहजीलानी सां गॾु UC पीर अज़ीम शाह जो सीनियर नायब सदर सियासी ऐं समाजी अॻवान हाजी अब्दुल गनी सियाल जिन इलाइक़े जे मुख़्तलिफ़ इशूज़ ते साईं जिन सां ख़याल वंडिया। साणनि गॾु यासिर उमरानी, मुनीर अहमद ब्रोई, बशीर अहमद ख़ास केली, लाला झंडेर, उमीद अली ख़ास केली, मौलवी नज़ीर अहमद, राहिमो मोहम्मद, उमर शर, बीबी चौहान, अली मुरादरिन ऐं ॿिया इलाइक़े जा मौजूदीन शामिल हुआ। एवान साफ़त सूमार समय जो खैबर रिपोर्ट अजीज़ गुल। खैबर ज़िले इंतज़ामिया मटियारी पारां ज़रिए भाण मांग खे अघ ते विकिरो कंदड़ डीलरनि ख़िलाफ़ कार्रवायूं तेज़। वियर हाउस, दुकाननि ऐं गुदामनि ते छापा। असिस्टेंट कमिश्नर मटियारी अब्दुल सत्तार शेख खैबर में भाण जे गुदामनि जो ओस्तो दौरो करे ज़रिए डीलरनि खां स्टॉक जी समूरी तफ़सीलात वरिती। हिन गुदामनि जे हिकु कमरे में इंस्पेक्शन कई ऐं दुकानदारनि खां पुछा ॻाछा कई। भाण जी खोट जे बारे में डीलरनि जो चवणु हो त कंपनियूं घुर्बल मिक़दार में भाण सप्लाई न पियूं कनि, तंहिंजे करे तमामु घणी खोट थी वई आहे। ॿिए पासे AC खैबर में आबादगारनि सां ॻाल्हाईंदे चयो त जेकॾहिं कंहिं वेहारी खे को बि डीलर सरकारी रेट ते भाण न ॾिए त असिस्टेंट कमिश्नर जे ऑफिस में क़ाइमु कयल डेसिक हारी मददगार मर्कज़ में अची शिकायत दाख़िल कराए। शिकायत दर्ज कराईंदड़ हारी खे न सिर्फ़ भाण मुक़ररु अघ ते ॾियारो वेंदो, पर सरकारी अघ जे ख़िलाफ़ वर्ज़ी कंदड़ ज़रिए डीलर्स ख़िलाफ़ प्राइस एक्ट कंट्रोल तहत कार्रवाई कई वेंदी। तरक्की पसंद पार्टी जी ज़िली अॻवान गुल इनकलाबी जो वॾो भाउ निज़ामुद्दीन मक्सी 47 वरियनि जी ॼमार में कुझु अरसो बीमार रहण बैदि वफ़ात करे वियो। मरहूम शरफ़ुद्दीन मक्सी ऐं इमामुद्दीन मक्सी जो पिणु भाउ हो। खेसि संदसि अबाणी कब्रिस्तान में मिटी मां हवाले कयो वियो। उन खां मरहूम जे जनाज़ा नमाज़ में मुख़्तलिफ़ सियासी समाजी शख़्सियतनि खां सिवा समें माण्हुनि शिरकत कई, जॾहिं त संदसि पोइरनि सां ताज़ियत जो सिलसिलो जारी आहे। ताज़ियत कंदड़नि में STP जे चेयरमैन डॉक्टर कादिर मक्सी जो फर्ज़ंद एडवोकेट सरवाहान मक्सी, असद अली मक्सी, डॉक्टर सुमार मंगरियो, निसार अली कीरियो, रफ़ीक मल्हार DC सांगड़, सलीम जतोई टाउन कमेटी सकरण जो चेयरमैन सैद उज़ैर अख्तर शाह, असगर रिंद, काज़ी जावेद सनाई, वरियाम पाई ऐं ॿियूं शख़्सियतूं शामिल हुयूं।
सकरन रिपोर्ट काजी अली रज़ा सनाई हेल्थ डिपार्टमेंट तालका सकरन पारा MS डॉक्टर इम्तियाज़ चांडियो डॉक्टर हिदायतुल्लाह लखमीर ऐं फहमिंदा कीरोजी सरबराही में UC सकरन 1 पोलियो टीम के एज़ाज़ में टाउन कमेटी सकरन में बेस्ट एवॉर्ड तकरीब मुनक़द कई वई जंहिंमें PP अगवानन गुलाम शाह लगारी एडवोकेट अली हैदर शाह टाउन कमेटी चेयरमैन सैद उज़ैर अख्तर शाह डॉक्टर शफ़क़त गुल समेत बेन शिरकत कई। उन मौके ते खिताब कंदे मेहमानन चौतासी खैरात तहसीन पेश करियूं त उन्हनि लेडी हेल्थ वर्कर्स के जेके मींहं हुजनि या गर्मियूं सर्दियूं हुजनि या तूफ़ान ॿारनि के पोलियो जा क़तरा पियण लाइ हर दरवाज़े ते पहुचनि थियूं। एवॉर्ड तकरीब में लेडी हेल्थ वर्कर्स पारां पोलियो जे फ़ाइदनि ऐं नुक़साननि बाबति सुॼागी पैदा करण लाइ टेबलोज़ पिणु पेश किया विया जॾहिं त UC 1 सकरन जे MO फहमिंदा कीरू ऐं पोलियो टीम खे बहितरीन कारकर्दगी ते बेस्ट एवॉर्ड सां नवाज़ियो वियो। एवॉर्ड तकरीब में मसूद उमरानी गुल मोहम्मद लगारी अब्दुल रशीद कीरियो फियाज़ शाह ऐं मोहम्मद अली मला पिणु शरीक थिया। मटियारी रिपोर्ट अजीज़ गुल खैबर न्यूज़ सईदाबाद में बखर जमाली वेझो राज़ी शाह मोरी वट मोटरसाइकिल सवार बिन नामालूम हथियारबंदनि जी मोटरसाइकिल ते सवार मर्द ऐं औरत ते फायरिंग जे नतीजे में औरत फोत थियल औरत जी सुञाणप थी वई। मोटरसाइकिल ते सवार फोती औरत ज़ाहिदा उन्नड़ ऐं संदसि मुड़ुस अयाज़ मक्सी ॻोठ वञी रहिया हुया त नामालूम हथियारबंदनि जी फायरिंग में औरत मौके ते फोत थी वई ऐं संदसि मुड़ुस पासे वारे ॻोठ में पनाह वरिती ऐं बाद में ज़ाहिर थियो। पुलिस खे बयान ॾिनो। पुलिस मूजिब फोती औरत ज़ाहिदा उन्नड़ जी अॻु शादी थियल हुई जंहिं खेसि 2 ॿार हुया ऐं संदसि अॻूणो मुड़ुस सची ॾिनो उन्नड़ फोत थी वियो हो जंहिं बाद हिन अयाज़ मक्सी सां प्यार जो परणो कयो ऐं ॿारनि खे हासिल करण लाइ पंहिंजे ॾेरनि ख़िलाफ़ कोर्ट में पिटीशन दाख़िल कई। SHO मूजिब वधीक जांच करे रहिया आहियूं। फोती औरत जी लाश जो पोस्टमार्टम तालका अस्पताल में हली रहियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ मेहड़ भरिसां दादू केनाल मां लाश हथ। पुलिस ज़रियनि मूजिब दादू केनाल मां हथ आयल लाश जी इब्तिदाई तौर सुञाणप राधण वासी बारड़ो समियो लापुट अताउल्ला बिरोही तौर थी आहे। पुलिस मूजिब मालूम थियो आहे त हथ आयल ॿार 3 ॾींहं अॻु रांधण मां पुरस्कार नमूने गुम थी वियो हो। गुम थियल ॿारड़े जा वारिस संदनि माइटनि ते अग़वा जो शक ज़ाहिर कंदे एहतजाज भी कयो हो। पुलिस मूजिब हथ आयल ॿार जे लाश जी सुञाणप ऐं पोस्टमार्टम लाइ संदसि लाश तालका अस्पताल मेहड़ मुंतक़िल कयो पियो वञे। SSP संगड़ सदाम ख़ास किले जी वॾी कोशिश टंडे आदम में ग़रीब छोकिरी सां ज़्यादती में मुलविस 2 जवाबदारनि दिलावर भट्टी ऐं वज़ीर भट्टी खे गिरफ़्तार करे वरितो। SHO सेक्शन टंडो आदम अब्दुल नबी छोकिरीअ जे पीउ अख्तर हुसैन भट्टीअ जी फ़रियाद ते FIR नंबर 153/2023 तहत FIR नंबर 34-376 PPC तहत केस दाख़िल कयो वियो। जवाबदार खे गिरफ़्तार करे ज़्यादती जो निशानो बणाईंदड़ छोकिरीअ खे मेडिकल लाइ ख़त जारी कयो वियो आहे। चेकअप ऐवान साफ़त सूमार समय जो। मीरपुर खास पीपल्स पार्टी के सीनियर नायब सदर पीर अजीम शाह UC सियासी ऐं समाजी अगवान अब्दुल गनी सियाल ऐवान साफ़त पहुची ने चूंडियल सदर फजल शहर समेत पार्टी के समूरन उहदेदारन के मुबारकबाद ॾिनी। ऐवान साफ़त सूमार समय जो। ठारू शाह में SUP जे मरकज़ी सॾ ते सिंध जे ज़मीननि जे वालार ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो रैली। SUP ज़िले सदर रज़ा मोहम्मद भेण फरहान सुमरो काशिफ सियाल जहांगीर डायरी ऐं ॿियनि अब्दुल्ला सिंधी चौक खां प्रेस क्लब ताईं हथनि में प्ले कार्ड खणी एहतजाजी मार्च कयो। उन मौक़े ते अॻवाननि चयो त निगरान हुकूमत बि PP वांगुरु सिंध जूं ज़मीनूं धारियुनि खे ॾेई रही आहे। हिननि चयो त सिंध जूं ज़मीननि जा वारिस सिर्फ़ सिंधी आहिनि पर निगरान हुकूमत सिंध में धारियुनि खे आबाद करण लाइ मुख़्तलिफ़ हरबा हलाए सिंध ते वार करे रही आहे। हिननि चयो त असां कंहिं बि सूरत में सिंध जूं ज़मीनूं धारियुनि खे ॾियणु न ॾींदासीं। जेकॾहिं फिगरी तौर अलाइट थियल ज़मीननि जी अलाइटमेंट रद्द न थी त पोइ पूरे सिंध अंदरि सख़्त एहतजाज कयो वेंदो। रिपोर्टर नसीर अबड़ो। रिपोर्ट रियाज़ अली मीरानी शिकारपुर। इलेक्शन मुहिम जे हवाले सां पीपल्स पार्टी अगवान इम्तियाज़ अहमद शेख जा PS 7 में पहिरियों दफ़ो शामिल थियल ज़रख़ील सर्कल जे मुख़्तलिफ़ ॻोठनि जा दौरा। मुख़्तलिफ़ हंधनि ते पहुचण ते अवाम शानदार इस्तक़बाल कयो। अवामी राब्ता मुहिम जे सिलसिले में UC तराई जे ॻोठ हाजी जहांगीर ख़ान बिरोही में मोहम्मद नवाज़ बिरोही अमानुल्लाह बिरोही हाजी अली मोहम्मद बिरोही जे तरफ़ां इलाइक़े जे चङनि मुड़ुसनि हमदर्दनि ऐं दोस्तनि सां गॾिजाणी कई जंहिंमें बिरोही शहर जाफ़री कलोड़ा केहर बुरड़ा पंवर झलण पघोड़ जोगी खोसन समेत ॿियनि क़ौमुनि जी शिरकत कई। उन खां अलावा ॻोठ शफ़ी मोहम्मद झलण न्यू ज़रख़ील में डॉक्टर इसरार अहमद झलन जी चांहि पार्टी में शिरकत कई। पीपल्स पार्टी अगवान इम्तियाज़ अहमद शेख ख़िताब कंदे चयो त नई शामिल थियल इलाइक़े जे तरीक़े लाइ शिकारपुर खानपुर मियां जो ॻोठ जान जा खोड़ींदासीं अवाम जी तक़दीर बदलाईंदासीं। हक TV 5 न्यूज़ शिकारपुर। रिपोर्ट रियाज़ अली मीरानी शिकारपुर बोड़ा कॉलोनी में शहरी तजमुल हसन जे घर में बोर्ड मां बाहि लॻी वई जंहिं सबबु हिक कमरे वारे घर में रखियल सामान सड़ी रख थी वियो ऐं कमरे जे कची छित बि किरी पई। नौजवान मिस्कीन ऐं हलीम जी रेड़ी हलाए ज़िंदगी जो ॾीओ ॿारे वेठो हूंदो आहे। संदसि जा अल तल सड़ी रख थी वियो ऐं इंतज़ामिया खां मदद जी अपील करे थो। दोस्त ख़ुदा वास्ते मदद कंदो।
सकरण समाज में ज़िंदा रहण लाइ किरदार खे साफ़ रखणो पवंदो, जंहिंसां दुनिया ऐं आख़िरत ॿई सुधारे सघजनि था। उहा ॻाल्हि सकरण जे नौजवान समाज सुधारक रसूल बख्श लाखो संदसि मान में एडवोकेट नवीद अली सूमरो पारां ॿ घड़ियूं ॿिनि यारनि सां जे सिलसिले में रखियल गॾिजाणी में ॻाल्हाईंदे चई। हिन चयो त कुदरत वारे जेको असूल ॿुधायो आहे उन ते जेकॾहिं अमल कजे त समाज खे सुधारण जा खोड़ सारा पासा सघारा थी सघनि था, जंहिंमें चयो वियो आहे त अवां मां बहितर उहो ई आहे जंहिंजो वजूद ॿियनि खे फ़ाइदो पहुचाए। उन करे कोशिशि करणु घुरिजे त माण्हुनि जूं ख़ुशियूं वधाइण ऐं ॾुख घटाइण में पंहिंजो वसाहर किरदार अदा कजे। हिन चयो त अॼोकी हिन गॾिजाणीअ जो बि मक़सदु हुअणु घुरिजे, बिना मक़सद का गॾिजाणी न हुअणु घुरिजे। मां थोराइतो आहियां भाउ एडवोकेट अली नवीद सूमरो, जंहिं सकरण में उस्ताद मोहम्मद सलीम सूमरो, नौशाद सूमरो, वसीम सूमरो, मोहम्मद फ़हीम सूमरो, फ़याज़ सूमरो, मुज़म्मिल सूमरो, जुनैद सूमरो जहिड़ा मुफ़्ती मेड़े मान बख़्शियो आहे। आख़िर में रसूल बख्श लाखो खे भेटा पेश करण लाइ केक पिणु कटियो वियो, जॾहिं त खेसि अजरकनि ऐं हारनि जा तोहफ़ा पिणु पेश कया विया। ब्रेकिंग न्यूज़ ब्यूरो चीफ ज़िला दादू साहब खान हालो जी रिपोर्ट मुताबिक़ मेड़ बरसांगोट 2 कलोड़ो में पिस्टल जी गोली लॻण जे नतीजे में नौजवान राशिद कलोड़ो सख़्तु ज़ख़्मी थी पियो। ज़ख़्मी नौजवान जे भाउ शमन कलोड़ो पुलिस खे ॿुधायो त भाउ घर में पिस्टल साफ़ करे रहियो त खेसि खे इत्तफ़ाक़ी पिस्टल जी गोली टंग में लॻी आहे। SHO नऊं ॻोठ मूजिबि त ज़ख़्मी नौजवान खे इलाज लाइ तिबी चकास वारो लेटर ॾेई इस्पताल मुंतक़िल करे छॾियो आहे। मामले जी वधीक जांच करे रहिया आहियूं। हक़ TV 5 न्यूज़ शिकारपुर रिपोर्ट रियाज़ अली मीरानी शिकारपुर इलेक्शन मुहिम जे हवाले सां पीपल्स पार्टी अॻवान इम्तियाज़ अहमद शेख जी राब्ता मुहिम खे कामयाब करण लाइ अॻूणे तालके नाज़िम शिकारपुर ज़फ़र अली शेख जी अॻवानी में वार्ड 10 जी गॾिजाणी नापर हाउस ते मुनक़द कई वई, जंहिंमें मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जे चङनि मुड़सनि हमदर्दनि दोस्तनि पार्टी कारकुननि वॾी तादाद में शिरकत कई, जंहिंमें अमीर बख्श भुट्टो, आफ्ताब जतोई, नसरुल्ला उन्नड़, रियाज़ खोसो, अब्दुल सत्तार शेख, मुमताज़ शेख, कमरदीन शेख, ज़ुबैर अहमद चांडियो, यासिर सूमरो, मास्तर इनायत शेख, ज़हूर शेख, सलीम ओडो, शाहीन भुट्टो, मुमताज़ उन्नड़, शाहिद जूनेजो, मुमताज़ अबड़ो, अरशद दाऊद पोडो, न्याज़ भुट्टो, आबिद शेख, जाम अरसलान उन्नड़, वहीद खखरानी, खालिद हनीफ भुट्टो, वज़ीर कंबवा, राशिद जिहो, गुलाम मोहम्मद महर, हादी बख्श बुकेजो ऐं ॿियनि शिरकत कई। इजलास में पीपल्स पार्टी यूथ डिस्ट्रिक्ट जनरल सेक्रेटरी मोहम्मद ताहिर, नापर काउंसलर जमील शेख, अमजद जलबानी, आशिक दायो, सैद मंसूर शाह ऐं ॿिया गॾु हुआ। काज़ी अहमद रिपोर्ट साहिल लाखो काज़ी अहमद वेझो चांडिया पेट्रोल पंप वटि क़ौमी शाहरा ते कराची खां खैरपुर ॾांहुं वेंदड़ मुसाफ़िर वैन जो डाटसन सां ज़ोरदार टक्कर थी पियो, जंहिं जे नतीजे में मोहम्मद अज़ीम कंबवा, मोहम्मद अनवर पंवर, इमदाद अली महर समेत 15 खां वधीक मर्द औरतूं ॿार ज़ख़्मी थी पिया। समूरनि ज़ख़्मियुनि खे 11-22 एम्बुलेंस ज़रिए तालके अस्पताल काज़ी अहमद मुंतक़िल कयो वियो, जिते 12 मुसाफ़िरनि खे गिणती जोगी हालत हुजण सबबि खैर नवाब शाह अस्पताल रेफर कयो वियो। नौशरो फ़िरोज़ रिपोर्ट ज़ुल्फ़िकार अली तगड़ सिंध यूनाइटेड पार्टी नौशरो फ़िरोज़ पारां मरकज़ी सर ते प्रेस आॾो एहतजाज कयो वियो। एहतजाज जी अॻवानी SU तालका सदर मेहर अली विस्तड़ो, ज़िले सेक्रेटरी ज़ीशान विस्तड़ो, जुनैद अली समर सिंधी, आसिफ हुसैनी, फरमान ओवल ऐं ॿिया करे रहिया हुआ, जॾहिं त जिस्कम ज़िले नौशरो फ़िरोज़ जे फैसल मस्तोई हारून कलोड़ो पिणु हिमायत करे एहतजाज में शामिल थिया। उन मौक़े ते अॻवाननि चयो त तरक़ीअ जे नाले ते सिंध जूं ज़मीनूं कारपोरेट फार्मिंग लाइ मख़सूस कंपनीअ जे हवाले करण जी सख़्त मज़ामत कयूं था। कारपोरेट फार्मिंग जे नाले ते लॉ एंड फोर्स इदारे जी मख़सूस कंपनीअ खे सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में 52,700 एकड़ ज़मीन ते ॾियण जी तयारी हली रही आहे। असीं पाकिस्तान समेत सिंध जी तरक़ीअ जा मुख़ालिफ़ न आहियूं, पर अहिड़ी तरक़ी जेका मुल्क जी अवाम खे बेघर करे, ख़ासि करे सिंध जी अवाम खे असीं अहिड़ी कंहिं बि मनसूबे खे क़बूल न कंदासीं जेको मनसूबो सूबाई ख़ुदि मुख़्तियारी खसे ऐं सिंध ते कब्ज़ जी सोच पैदा करे सिंध जे वसीलनि ते वालार आहे। असां सम्झूं था त उहो प्रोजेक्ट ग्रीन पाकिस्तान जो मनसूबो न आहे, पर उहो मनसूबो कुझु ताक़तवर क़ुवतुनि खे रिश्वत ॾियणु आहे ऐं उन्हनि जे कारे नाड़े खे सफ़ेद करण जो मनसूबो आहे। उन मनसूबे ज़रिए ताक़तवर इदारनि खे मुल्क जे वसीलनि ते मुकमल क़ाबिज़ करण जो मनसूबा बंदी आहे, जॾहिं त उन्हनि ज़मीननि ते सिंध जी आबादगारनि जो हक़ आहे। असां सिंध जी अवाम ऐं आबादगारनि सां गॾु आहियूं। सिंध जे इंचनि जी हिफ़ाज़त जे लाइ आख़िरी दम ताईं जिदोजहद कंदासीं। रिपोर्ट रियाज़ अली मीरानी शिकारपुर SSP शिकारपुर डॉक्टर मोहम्मद इमरान खान जे हुकुम ते शिकारपुर ज़िले जे मुख़्तलिफ़ हंधनि ते नाकाबंदी ऐं चेकिंग जो अमल जारी आहे। ASP सिटी शिकारपुर मोहम्मद उस्मान खान जी सरबराही में शहर जे दाख़िली ऐं ख़ारिजी रस्तनि ते डिजिटल डिवाइस जी मदद सां स्नैप चेकिंग कई वई। शकी गाॾियुनि ऐं मोटरसाइकिलनि ते सवार माण्हुनि जी चेकिंग जारी आहे। मुख़्तलिफ़ हंधनि ऐं हाईवेज़ ते एहलकार पिणु मुक़ररु कया विया आहिनि। स्नैप चेकिंग में तलाश ऐप डिवाइस ज़रिए हर शकी शख़्स जो क्रिमिनल रिकॉर्ड मौक़े ते चेक कयो पियो वञे। स्नैप चेकिंग जो मक़सदु माण्हुनि खे महफ़ूज़ महसूस करणु आहे। स्नैप चेकिंग स्ट्रीट क्राइम खे रोकण ऐं ॾोहारियुनि जी गिरफ़्तारी करण लाइ कई पई वञे।
मीरपुर खास पाकिस्तान पीपल्स पार्टी जे अगवान CAO आल बहरीन हाउसिंग सोसाइटीज़ चौधरी हाजी निज़ामुद्दीन आरई ऐं यूनियन काउंसिल हैदराबाद जे चेयरमैन चौधरी शानी आरई सलीम अब्बासी जी साफ़त हाउस में आमन। साफ़त हाउस जे साल 2024 जी नई चूंडियल वाडी के मुबारकबाद ॾिनी। ऐवान साफ़त सूमार समय जो मीरपुर ख़ास।